इंटरनेट जी दुनिया जी सभ खां वॾी सर्च इंजन गूगल कंहिं बि शइ जी ॼाण ताईं रसाईअ जो बहितरीन ज़रियो आहे। पर कॾहिं कॾहिं वापेदार बिना सोच सम्झ जे इन ते अहिड़ियूं शयूं सर्च कंदा आहिनि जेके संदन लाइ मसइलो बणिजी वेंदियूं आहिनि। हिक तहक़ीक़ खां पोइ 5 अहिड़ियूं ॻाल्हियूं साम्हूं आयूं आहिनि जिन बाबति सर्च करण खां पासो कजे। जेकॾहिं अव्हां खे का बीमारी आहे या अहिड़ियूं अलामतूं महसूस करियो जंहिंसां अव्हां खे बीमारीअ जो ख़दशो आहे त गूगल करण बदिरां डॉक्टर सां राब्तो करियो। गूगल ते तमामु घणो मवाद मौजूदु आहे जेको अव्हां जी मदद करण बदिरां अव्हां खे परेशान कंदो। गूगल ते मामूली अलामतुनि खे बि कैंसर जहिड़े मर्ज़ सां ॻंढे सघिजे थो, पर असुल मसइलो छा आहे इहो डॉक्टर ई ॿुधाए सघनि था। इन खां सवाइ अहिड़ियूं हानिकार शयूं ठाहिण जूं तरकीबूं ॾिसण बि ख़तरनाक हूंदो, छो त इहा ॻाल्हि यादि रखो त ॾोही सरगर्मियुनि में इस्तेमाल थींदड़ के बि शयूं ॻोल्हण सां अव्हां नज़र में अची वेंदा आहियो। सिक्योरिटी एजेंसियूं अहिड़ियुनि सर्चिस ते नज़र रखंदियूं आहिनि ऐं अव्हां जे कंप्यूटर जी IP संदन डेटाबेस में अची सघे थी। दुनिया में केतिरियूं ई बीमारियूं आहिनि जिन में खंघि, ज़ुकाम ऐं ॿिया आम मसइला शामिल आहिनि, पर गूगल ते ॻोल्हण बदिरां उन्हनि लाइ बि डॉक्टर सां राब्तो करणु चङो आहे। इन खां सवाइ कुझु अहिड़ा ख़ौफ़नाक ऐं ख़तरनाक जानवर बि आहिनि जेके गूगल ते ॻोल्हण सां अव्हां डिॼी सघो था। ख़ासि तौर ते दिलि जा कमज़ोर माण्हू अहिड़ियूं शयूं सर्च न कनि। ॿी ॻाल्हि जेका माहिरनि चई आहे त उहो आहे पंहिंजो नालो। चवनि था त गूगल ते पंहिंजो नालो सर्च न करियो, मतां अव्हां जूं के माज़ीअ जूं अहिड़ियूं तस्वीरूं साम्हूं अची वञनि जेके अव्हां जी परेशानीअ जो सबबु बणिजनि।